पंहिंजनि पेरनि खे इते ई रोके छॾ। तूं एतिरो मोतबर थी वियो जो असांजे खिलाफ़ आवाज़ थो उथारे। शहज़ोर खान, ये कहिड़े क़िस्म जी बदतमीज़ी आहे? तो अञा मुंहिंजी बदतमीज़ी ॾिठी किथे आहे? ॼट जा पुट। बकवास बंद कर बिला। तोखे ख़बर न आहे तूं कंहिंजे अॻियां बीठो आहीं? मूंखे ख़बर आहे त मां कंहिंजे साम्हूं बीठो आहियां। तोखे ख़बर आहे त कंहिंजे साम्हूं बीठो आहीं? पोइ पिवाशू थो पटी। ही तव्हांजी का औकात या तव्हांजो घर न आहे। ये मुंहिंजी ज़मीन आहे, मुंहिंजी। ऐं मां को तव्हांजो गुलाम न आहियां। बड़े तुंहिंजी इहा जुरियत कीअं थी जो मुंहिंजे साम्हूं ॾाढे आवाज़ में ॻाल्हाए? शायदि तोखां इहो विसरी वियो आहे त मां शहज़ोर आहियां, शहज़ोर ख़ान, उहो शिकारी जेको पंहिंजे शिकार खे आसमान जी बुलंदी ताईं पहुचाए उतां शिकार कंदो आहे। ऐं जॾहिं उहो शिकार ज़मीन ते किरंदो आहे त ज़मीन ते किरण खां पहिरियां ई टुकड़ा टुकड़ा थी वेंदो आहे। अरे तुझे एतिरी ज़बान वधी वई आहे? असांजे ख़िलाफ़ तो ॻाल्हाईं? तोखे ज़िंदगी प्यारी न आहे? शहज़ोर खान, तुंहिंजे अॻियां मज़लूम ऐं लाचार झुकिया हूंदा। मां न को अबोझ आहियां न को लाचार जो मां तुंहिंजे ज़ुल्म जे अॻियां झुकी वेंदुसि। मां हिकु सोशल वर्कर आहियां। जीअं मां अॼु तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, सुभाणे इंशाअल्लाह पूरे तरह जा माण्हू तुंहिंजे ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीहंदा। अॼु ॾींहं ताईं अहिड़ो को बि कंद शहज़ोर ख़ान जे आॾो सलामती न आहे रहियो, छो त इहे सभु कंद शहज़ोर मरोड़े छॾींदो आहे। मरोड़े! हाणे तूं त ग़रीब जा ॿार मुंहिंजे आॾो कुझु बि न आहीं। हीअं जेकॾहिं माटो ॾिनोमांइ न त ज़रिए सां न मिलंदई। मां तुंहिंजी हिन अंधेर नगरीअ जो ॿरंदड़ हिकु ॾीओ आहियां, ॾीओ जंहिंजी रोशनी सभिनी ताईं पहुचंदी आहे। हाणे चएसि त तूं रोशनी माण्हुनि ताईं पहुचाए, हुन खां अॻु में तोखे मिटीअ जो ढेर बनाए छॾींदासीं। अरे छोरा, छो छितो थियो आहीं? हा, एतिरो मरण जो शौक़ अथई न? वञी बिजली में हथ विझ वञी। जा वञी शाख में के टपो ॾे मुआ जो वारसनि खे त सलामत लाश मिलई। हरू भरू भोतारी हथां छो थो मरी? कमदार, असांजी सुहारी सिंध जो बेड़ो तो जहिड़े शैताननि ऐं हिननि रहज़न बोड़ियो आहे। असांजी सिंध सोनी आहे, सोनी। ऐं जेकॾहिं न असां पंहिंजी ताक़त जो सही इस्तेमाल करे सघूं ऐं असांजी सिंध जन्नत बणिजी वञे, जन्नत। वॾेरा साईं, मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त तव्हां अना जी एनक लाहे छॾियो। आख़िर त मरणो आहे। जेकॾहिं तव्हां ॻोठ वारनि खे तालीम ॼाणायो, अस्पताल ठाहे ॾियो, रस्ता ठाहे ॾियो, ॻोठ वारनि जी दिलि में तव्हांजे लाइ दुआऊं निकिरंदियूं, दुआऊं। अरे पंहिंजूं दुआऊं पाण वटि रख। वॾो आयो आहे मोतबर दुआऊं ॾियण वारो। ख़बर न आहे बोतार शहज़ोर ख़ान जी हुनजे अॻियां चङा भला ॾकंदा आहिनि ग़रीब जा ॿार। अरे तुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त असां हिननि ग़रीबनि जी ख़िदमत कयूं? हा, त जीअं सुभाणे सुबुह असांजे सिर ते सुवार हुजनि। अॼु वॾेरनि सां बराबरी करे सुभाणे लाल खान खां संग घुरियां। बकवास बंद कर कमदार। जेकॾहिं तूं मुंहिंजे बंगले ते मुंहिंजे कुतनि जी ख़िदमत करणु चाहींदो त तोखे हिकु ॿियो चकर जीअण जो हक़ मिली सघे थो। ऐं जेकॾहिं न त पोइ तुंहिंजी ज़िंदगी जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, आख़िरी। कॾहिं बि न। मां आज़ाद आहियां, आज़ाद। गुलाम थियण खां बहितर आहे त मां आज़ाद थी मरां। हिन जे वजूद खे एतिरी त गोलियूं हणो जो दफ़नाइण वारनि जो बि हां फाटी पए। अशहदु ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जेको बि मुंहिंजे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो उन जो अंजाम इहो ई थींदो, इहो ई। अचो।
आखिरकार कर थियो चाहे आदर जुल्म थियो थी सिकंदर के वरे मारे तो अरे बचा सिकंदर बुढ़ा सिकंदर अरे जालिम खुदा कदो ता भी घर दी ना मुझो जान गुज़े जी अरे हमेशा ॾिसो मुंहिंजा भाइरो अबाए अमा जे मरण खां पोइ मां तव्हांखे पीउ जीअं पालियो आहे मां बुखियो रहियो आहियां पर तव्हांजो पेट भरींदो रहियो आहियां सर्दी गर्मी पंहिंजे मथां बर्दाश्त करे मां हमेशा तव्हांखे सुकून ई ॾिनो आहे मूंखां जेतिरो थी सघियो आहे मां त तव्हांखे सुख ॾिनो आहे अदा साईं असां खुशनसीब आहियूं जो असांखे तव्हां जहिड़ो भाउ मिलियो आहे अदा साईं असांखे कॾहिं बि अबे ऐं अम्मा जी कमी महसूस न आहे थी अदा असांजूं ज़िंदगियूं अवां जूं कर्ज़दार आहिनि अदा वॾा तो हमेशह असां सां घणो प्यार कयो आहे असां जेको चाहियो आहे जेको घुरियो तो ॾिनो आहे मुंहिंजा भाइरो मां तव्हांखे कीअं सम्झायां बाबा असां ग़रीब आहियूं ग़रीब लाल खान सां पुॼण जहिड़ा न आहियूं लाल खान ज़ालिम आहे ज़ालिम जी अदा तव्हां सही था चओ पर असां कंहिंजे बि ॾाढ ऐं ॾमर में अची झुकी बि नथा सघूं असां पंहिंजो खेड़े खाऊं था कंहिंजा ग़ुलाम न आहियूं ॾिसो मुंहिंजा भाउ मंसूर मूंखे शिकायत आहे तोॾां तूं हर वक़्तु वॾेरनि सां मुंहुं अटकाईंदो थो वठी ऐं तो मुंहिंजा भाउ वॾेरनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे मुंहिंजा भाउ मां नथो चवां त तूं ग़लति आहीं पर इहा ॻाल्हि हुननि खां हज़म नथी थिए ईअं न थिए जो छा अदा छा थो थी सघे तव्हां इहो छा था चवणु चाहियो त असां बि जानवर वांगुरु हर ज़ुल्म सही चुप थी वञूं न अदा न ईअं कॾहिं बि न थींदो मां हुन ज़ालिमनि खे कॾहिं बि न छॾींदुसि मां पंहिंजे दोस्त पंहिंजे मोहसिन सिकंदर जो खून कॾहिं बि राय खां थियणु न ॾींदुसि ॾिस मुंहिंजा भाउ असां हुन ज़ालिमनि जे अॻियां कुझु बि न आहियूं अलाह जे वास्ते जीअं अदा तोखे चए थो तूं ईअं कर ज़िद खे छॾे ॾे हर कंहिंखे पंहिंजी हालत ते छॾ असां ग़रीब आहियूं असांजो छा वञे अदा मंसूरा अदा जेको बि चए थो तुंहिंजे फ़ाइदे लाइ थो चए लाल खान वारा ज़ालिम आहिनि असां उन्हनि सां न पुॼी सघंदासीं अदा जीअं चवई थो उनजो चवणु वठि बिल्कुलु न अदा मां जेसि ताईं ज़िंदा आहियां न पाण ते ज़ुल्म बर्दाश्त कंदुसि ऐं न ई वरी कंहिं ॿिए ते ज़ुल्म ॾिसी सघंदुसि मंसूर सम्झण जी कोशिशि कर काॾे थो वञे अदा असां मंसूर खे सम्झण जी कोशिशि कंदासीं तूं परेशान न थी छा कयां मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे लाल खान वॾो ज़ालिम इंसान आहे ज़ालिम इंसान पुट मां तोखे केतिरो रोकियो त वॾेरनि सां वेर न रख हू जानवर आहिनि आदमखोर आहिनि नाहिनि हू तोखे खाई वेंदा पर धरतीअ जो दर्द कम परस्तीअ जो जुनून ऐं इल्म सां इश्क तोखे किथे थो वेहण ॾे पुट तूं दिलि न ला तुंहिंजे मौत ते मूंखे अफ़सोस न पर फ़ख़ुरु आहे फ़ख़ुरु छो त तूं मोरड़े मिरपर वांगुरु कमागर मश सां जहिड़ो जोटियो आहे जहिड़ो तूं धरती धणनि जे लाइ रत ॾिनो आहे रत हाणे ॾिसजांइ त तुंहिंजो रत कीअं थो रंग लाए ॾिसजांइ त कीअं था जवाननि जा जज़्बा जागनि कीअं था आज़ादीअ जा गुल टिड़नि ज़ुल्म ई ॾाढ जा
कीअं था जंजीर टुटनि, कीअं थी धरती मुर्के, कीअं था धरतीअ जा दुश्मन तड़पी तड़पी मरनि। ओ पुट सिकंदर, अरे तुम मुझसे गाला। ओ पुट सिकंदर, सब मरिया, सब मरिया, ता भी मरंदो, ता भी मरंदो। लाल खान सभिनी खे मारी वेंदो, सब मरिया। यार सिकंदर, तुंहिंजे भाउ जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। अदा रहमान, तुंहिंजे चाचनि ऐं सोटनि मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजे भाउ जो कहिड़ो गुनाह हो जो उनखे मारे छॾियऊं? अदा हदन, मुंहिंजा चाचा ऐं मुंहिंजा सोट वॾा ज़ालिम आहिनि, हर ग़रीब जे मथां ज़ुल्म कंदा था वतन। अदा तव्हां त छा, पर उन्हनि मूंखे ई न बख़्श कयो आहे। मुंहिंजी ज़मीन ऐं मुंहिंजी मिल्कियत ते ई कब्ज़ो कई वेठा आहिनि। आदा रहमान, तूं ॾिस, तुंहिंजी तबियत ॾिस, तूं बि त वॾेरो आहे न। तूं त ग़रीबनि ऐं मिसकिननि सां मोहबत थो करे। तो त असांखे जीअं में जायूं ॾिनियूं, असांजे ॾुख सुख में हमेशह गॾु हूंदो आहे। अदा आदन, मां हमेशह पंहिंजे मारवारनि सां मोहबत कई आहे। असां भिट धणी जा मुरीद आहियूं। असांजे तरफ़ खां कंहिंजे मथां ज़ुल्म न थींदो। अॼु खां पोइ लाल खान जे पुटनि लाल खान खे छॾिणो न आहे। मां SP साहब सां कीअं बि करे मिलंदुसि। हा रहमान, तुंहिंजी वॾी महिरबानी। आदन, अहिड़ी का ॻाल्हि ई न। बता अल्लाह के मुझे रस्तो छाड़े। मुझी रहमान सा बेपनाह मोहब्बत आए, पर एतरी मोहब्बत मां भी तो सा कया दो। पर मां के बे सारी मोहब्बत कया। इस वडेरा मुते एहसास कर, वडेरा तो न्याण जे मथा छपर छाव हुंदा आइन। कोठा जी इज्जत के पांजी इज्जत समझदा आइन। इस मुते एहसान कर, जेकरे तो मोहब्बत कई है न, तो क्यों न मोहब्बत जो कसम आए मुझो रस्तो छड़। रहमाने विच में दीवार नथी। मां भी दिल जे था मजबूर आया। वडेरे लाल खान जो असा के वठ दिनो आ ना, वो असा कदे भी विसारे नथा सगो। ता उन ज़ालिमन असा जो वजूद वठियो आहे, उन जो वक्त आणे अची वियो आहे, उन जो भी वजूद वठे छडियूं। अदा सचल सही तो चए। असा पाजे भाउ जी कबर हिनन हथन सां ठाई आहे। हाणे उन्हनि ज़ालिमन के भी जीण जो को भी हक़ न आहे। जिन असांजी खुशियूं ख़त्म कयूं आहिनि, असां भी उन्हनि जूं खुशियूं ख़त्म कंदासीं। उन्हनि जे घर में मातम हूंदो, मातम। असांजा अरमान ऐं असांजूं ख्वाहिशूं सिकंदर सां गॾु उन जी कबर में दफ़न थी वई। हाणे असांजी ज़िंदगीअ जो हिकु ई मक़सदु आहे, लाल खान ऐं उन जी औलाद खे ख़त्म करणु। असांखे ॻोठ छॾिणो पियो त बि छॾींदासीं, हाणे लाल खान खे ज़िंदा न छॾींदासीं। अदासीं हाणे इहो सोचणो आहे, वॾेरा काॾां जिंदा काॾां वञनि था, जीअं उहो साम्हूं अचनि उन्हनि खे हुते ख़त्म कयूं। अदा मीरल, बाबा किथे आहे? बाबा पंहिंजो नौजवान बच्चो दफ़न कयो आहे। बाबा हाणे पंहिंजो ज़हन बि विञाए चुको आहे।
अदा हादन सिकंदर जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। बाबा असां ग़रीब माण्हू लाल खान सां ऐं उनजे पुटनि सां किथे था पुॼी सघूं। हा दा दिलेर असांजो बेगुनाह भाउ कुठो अथव उनजो त को ॾोह बि न हुयो। अदा उनजो ॾोह सिर्फ़ु इहो त हू ग़रीबनि जे लाइ आवाज़ उथारींदो। उन्हनि ज़ालिमनि अदा जो आवाज़ हमेशह लाइ बंदि करे छॾियो। बेगुनाह उन्हनि ज़ालिमनि असांजो भाउ कुठो आहे। अदा दिलेर अदा सिकंदर जे कातिलनि खे ज़िंदा न छॾणो। असांजो बेगुनाह भाउ उन ज़ालिमनि मारियो आहे के ॾोह कयो असांजे भाउ उन्हनि जो। हा भाउ शाक इहा हक़ीक़त आहे। असां ग़रीबनि कहिड़ो उन्हनि जो ॾोह कयो आहे। हुननि ज़ालिमनि त तर तपाए ॾिनो आहे। मूंखे त ॾाढो भउ थो थिए त किथे ही ज़ालिम मुंहिंजे भाउ मंसूर खे न नुक़सानु रसाइनि। अदा असांखे पाण इहो भउ आहे त मंसूर खे ज़रूरु नुक़सानु ॾींदा। मंसूर अदा सिकंदर जो दोस्त हुयो। ॿई ग़रीबनि जा यार आहिनि। इन करे ज़ालिम हिननि खे ख़तमु करणु था चाहिनि। असांजो ॾोह इहो आहे त असां आवाज़ था उथारियूं। असां उनजी ग़ुलामी नथा क़बूलियूं। इहो ॾोह आहे न असांजो पर असां कॾहिं बि उनजी ग़ुलामी न क़बूलींदासीं। अदा दिलेर असां आज़ाद क़ौम आहियूं। छो ग़ुलाम थियूं लाल खान जा। जैसे शीशीअ में साह आहे उन्हनि जी ग़ुलामी कोन क़बूलींदासीं पर अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाईंदासीं। वॾेरनि खां डिॼूं कोन था केतिरा कुंदर मारींदा। पर बाबा मां त हथ ॿधी तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुमि यार असां ग़रीब आहियूं। मूंखे त ॾाढो भउ थो थिए। सोचां थो त यार ही ॻोठ छॾे करे ॿिए हंधि हली वञा। इहो ज़ुल्म आहे नाहक आहे नाइंसाफ़ी आहे। इहा वॾेरनि जे ज़ुल्म जी इंतिहा आहे। सिकंदर चोर धाड़ियल या को ॾोहारी कोन हुयो। अरड़ो खुददार ऐं इज़तदार ज़रूर हुयो। सिकंदर खे सिर्फ़ु इन करे मारियो वियो आहे जो हुन हक़ सच ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि कई। वॾेरनि सां अख में अख विझी ॻाल्हाइण जी जुरत कई आहे। सच खे सच कूड़ खे कूड़ चयो। सिकंदर तव्हां लाइ विढ़ियो तव्हांजे हक़नि लाइ विढ़ियो तव्हांजे बचनि लाइ विढ़ियो ऐं तव्हां लाइ ई मोह। अञा बि जेकॾहिं तव्हां ऐं असां ख़ामोश रहियासीं त हर रोज़ को न को सिकंदर ईअं ई वहशत जो शिकार थींदो रहंदो। कढो पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां वॾेरनि जो डपु ऐं मौत जो ख़ौफ़। सुञाणो पंहिंजो पाण खे। तव्हांजो फौलादी जिस्म लोहे बुतनि ऐं खीरथर जबल जहिड़ा ऐं तव्हांजी ताक़त जे अॻियां वॾेरा कुझु बि न आहिनि। खणो कोॾियूं कुहारियूं ऐं ॾाटा सिरनि सां कफ़न ऐं चेल सां संदरा। उथो जागो जागो सुजाग थियो। हिकु थियो आवाज़ ऐं हिकु थियो ललकार। हिकु वार थियो सिंध बचायो सिंध। ॾिसो त असांजी सिंध में कहिड़ी गुरबत थी वई आहे। बेरोज़गारी हर शइ महांगी थी वई आहे। माण्हू अटे लाइ परेशान आहिनि। अटो महांगो छो भला अटो महांगो छो भला छो भला अटो महांगो छो भला छो भला करबला करबला अटो महांगो छो भला करबला अटो महांगो छो भला करबला। शाहज़ोर खान जेको तो कयो आहे न इहो सुठो न आहे कयो तो। ईअं न थियणु घुरिजे हा। अदा साईं इन में ग़लति छा आहे। वो असांजे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काए रहियो हुयो। इन करे अदा साईं इन जे करे मौत तो उनखे मिलणो हो न। न बिल्कुलु न। कंहिंखे मारण सां दुश्मनी वधी वेंदी आहे ख़तमु न आहे थींदी। अदा साईं जेको बि असांजे ख़िलाफ़ कर खणंदो न उहो मारियो वेंदो। ऐं शाहज़ोर खान कंहिंखे बि बख़्श कोन कंदो भली छो न हू केॾो बि ॼट जो पुटु छो न हुजे। अहिड़ा कई अदा साईं मिटीअ में मिलाए छॾिया साईं। जेकी ज़बान असांजे ख़िलाफ़ पहुचंदी उहा ज़बान कटी वेंदी। बाबा साईं न ॻोठ वारनि जो थियो आहे दिमाग़ ख़राब। जेसि ताईं हिन जो दिमाग़ सिधो न कंदासीं न तेसि ताईं इहे त सम्झंदा। बाबा साईं शाहज़ोर खान जेको करे रहियो आहे न उहो बिल्कुलु सही थो करे। बाबा साईं जेकॾहिं असां ईअं न कंदासीं त माण्हू असांखां कोन डिॼंदा। पोइ त इहे ॻोठ जा माण्हू असांजे ॻीचे पइजी वेंदा। तव्हां हुननि खे ड्रेजारियो हुननि खे क़ैद कयो उन्हनि ते कुतनि जी बछ करायो। अञा बि ॿिया खोड़ रस्ता आहिनि उन्हनि खे ड्रेजाइण लाइ। उन्हनि जे मथां जीअं दहशत कंदव सॼे ॻोठ जे मथां हुकूमत हलंदी। सभु हरबा इन सिकंदर छोरीअ मथां असर न पिया कनि। इन लाइ हमेशह लाइ चुप कराए छॾियोसीं। सभु को पंहिंजी जॻह ते जॾहिं असां जे हथां मरंदा तॾहिं डिॼंदा। वो मरे थो न त सॼे ॻोठ जे ज़बान खे तालो अची थो वञे। बाबा साईं वॾो कहर थी वियो ज़ुल्म थी वियो आहे। छा थियो आहे ॻाल्हि कर कमदार। बाबा साईं उहो छोरो
ॻाल्हि आहे मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथई अरे तुंहिंजी इहा जुरत जो तूं लाल खान जे खिलाफ़ आवाज़ थो उथारी डीजल विधोस जी दा जी विधी दे आजाद ले रे आजाद ले रे विलन थियो छा थियो इमरान छा थियो अदा मंसूर मां तो चवे इमरान जल्दी बुधाए तो मंसूर के छा थियो लाल खान जो खास माण्हू गुलाम ते मंसूर ते तशद करे खणियो छा अदा जल्दी हलो किथे अदा मंसूर के नुकसान न पहुंचाएं न मुजा भाइरो न तवा इते हो जो मिशन वट मां पाण तो वजा अदा वडा तवा यो छा था चो ओए असा जे भा के सिकंदर जिया मारे छडींदा अदा सारन को सही तो चए हलो अदा सब हलम मां तवा के चयम न तवा के मुजो कसम आए तवा तो मिशन त पियो मां तो वजा वने लाल खान दे देवाल हवा में पे उड़ने या हवा निकली हुई ना बहुत शसुर खान हिनस खुदा के वास्ते मुझे भाजी जिंदगी बख्श खुदा के वास्ते अरे तू मरे थी या तजा पुत्र खुदा के वास्ते मुझे भाजी जिंदगी बख्श क्यों खुदा के वास्ते बकवास बंद कर कुत्ता न बचाया है एतरी हिन जी जुर्यत थी वया जो असा जे खिलाफ आवाज तो बुलंद करे जको भी असा के खिलाफ बकवास कंदो है असा उन जी ज़बान कटे छडींदा आयूं न ज़बान होंदस न बकवास कंदो शसुर कर मुके भले गोली हड़ी मारे छजो पर मुझे भाजी जिंदगी बख्श कर मिलंदी माफी तुझे भा के माफी गलती जी मिलंदी है गुनाह जी न तुझे भा गुनाह क्यों गुनाह हिन के माफी न मौत मिलंदो मौत भी एड़ो मौत दींदास इन पूरे तरह में के जरूरत न थी गालाण जी न साजिर खान न माता तो बताए ये न चा मुझो भा मुझो सहारो आए हेरे मुझे चेल जो सदरो आए मुझे बात ये पहली ए आखिरी गलती समझी हिन के माफ कयो शसुर खान खुदा के वास्ते माफ कयो मौत बर देस हिन जे चेल जो संदरो आवरी अरे समझा छड पांजे चेल जे संदरे के दिलेरा सिकंदर गलती कई उन्हें शामिल हो मौत वडो हो असा खिलाफ आवाज उठाना वारो ठीक है दिलेर तू असा जो वफादार ए हिलाली हारी आई तुझे करे सिर्फ तुझे करे तुझे भाजी हयाती बख्श तो कया दिलेर मंसूर ओंछ में अचे त समझाए छजांस समुंड किनारे रही वागुन सा वेर तो विजे दिलेर सुठो इन में ही थी त तू पंहिंजे भाउ जी ज़बान पंहिंजे हथनि सां ई वढे छॾिजां जेकॾहिं भुलिजी बि ॿीहर हिन जी गुस्ताख ज़बान मां असांजे खिलाफ़ हिकिड़ो लफ़्ज़ बि निकितो त मां हिन जी ज़बान काकड़ खां छिके कढंदोसांइ असां पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि न माफ़ कयो तुंहिंजे करे तुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बख्ता कयूं सम्झा सजा पंहिंजे भाउ खे त ख़मोश रहे इन में इन जो भलो आहे अरे ग़रीब जा ॿार हलियो आहे वॾनि तां टकल खाइण जेकॾहिं आइंदा ग़लती कई न त हिन जो साह बि निकिरी वेंदई वरी कॾहिं बि तव्हांजे खिलाफ़ न ॻाल्हाईंदो न आवाज़ उथारींदो मां वाइदो थो कयां तव्हां सां वाइदो थो कयां हाणे डर हाल मुंहिंजी अखियुनि जी आॾो वठी पंहिंजे भाउ खे महिरबानी शसुर खान महिरबानी उथ मुंहिंजा भाउ उथ मंसूर जॾहिं मूंखे तव्हां में लिखी वञो वरी राधा खे मारे छॾींदो छॾियो मूंखे छॾियो अरे तव्हांखे चवां थो त लिखी वञो हुननि मुंहिंजे कुतर पुट खे बि मारे छॾियो हू ज़ालिम आहिनि ज़ालिम हू तव्हांखे बि मारे छॾींदा
लिखी वञो। जंहिंजे लाइ तव्हांजी इहा हालत थी आहे बाबा, जेकॾहिं मां उन्हनि खे रत जा नीर न रोआरियां, मां तव्हांजो पुट न आहियां। छो त हादन पंहिंजे दुश्मन खे तड़पाए तड़पाए मारींदो आहे ऐं ॾिसण वारा चवंदा हादन हद करे छॾी। उन्हनि खे हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। बाबा असां पंहिंजे भाउ जे खून जे हिकु हिकु फुड़े जो हिसाब वठंदासीं। उन्हनि खे ज़िंदा न आहे छॾणो। हलो त हलऊं, लाल खान जे घर में गिरी सभिनी खे ख़तम कयूं, कंहिंखे बि ज़िंदा न आहे छॾणो। हाणे हुननि खे हिसाब ॾियणो पवंदो। जिन असांजे भाउ खे तड़पाए तड़पाए मारियो हो, असां बि उन्हनि खे तड़पाए तड़पाए मारींदासीं। उन्हनि खे ज़िंदा न आहे छॾणो, जिन बाबा जो ई हाल कयो आहे। आखिर तोखे कहिड़ो लाचार आहे? हाँ, पराए मसइलनि में पवण जो। इहो पराओ मसलो न आहे अदा, पंहिंजो मसलो आहे, पंहिंजे ॻोठ जो मसलो आहे। मंसूर भाउ, तूं रुगो हिन ॻोठ में नथो रहीं, ॿिया बि रहनि था, उहे कोन था कुशनि। तूं पराई फिल्म पंहिंजे गीचे में न विझ। मंसूर भाउ, असां ग़रीब आहियूं ऐं लाल खान जा हारी आहियूं। असां में एतिरी सघा न आहे जो लाल खान सां जंग जोटियूं। इन करे चवां थो त पराए मसइलनि में न पओ। मोर भाउ, मुंहिंजो ॿियनि सां को वास्तो न आहे। मां पंहिंजे ज़मीर जी ॻाल्हि कंदुसि। को कंहिं ते नाहक ॾाढ करे ज़ुल्म करे, इहो मूंखां बर्दाश्त न थींदो। छा कदे तूं? हाँ, छा कदे तूं उन्हनि खे? अरे एतिरी मार पई थी, पोइ बि ॻाल्हि सम्झ में नथी अचई। अरे लाल खान असां खां ॾाढो आहे, ॾाढो। पत्थर सां टक्कर खाईंदे न, मथो पंहिंजो फाड़ींदे, पंहिंजो। मंसूर भाउ, तूं असांजो कूंदर भाउ आहीं। कूंदर कॾहिं बि ज़िद न कंदा। जेकॾहिं धरतीअ जी हुब तुंहिंजे दिलि में आहे त छा उहा हुब असांजे दिलि में न आहे? छा असां धरती जवा न आहियूं? पर मंसूर भाउ, असां लाचार आहियूं, लाचार मजबूर आहियूं। हिते जेको बि ॻाल्हाईंदो उहो सिकंदर वांगुरु मारियो वेंदो, रत में लाल थी वेंदो, लाल। असांखे भउ आहे त तोखे किथे मारे न विझनि। खान भाउ, मां रतो रत बार बार थींदुसि, पर हार कोन मञींदुसि। लाल खान वारा भली मूंखे मारे छॾनि, पर मां मौत जे ख़ौफ़ खां माठ कॾहिं बि न कंदुसि। मां हिकु सोशल वर्कर आहियां। उन्हनि जा कारा करतूत सोशल मीडिया ते अपलोड ज़रूर कंदुसि ऐं कंदो रहंदुसि। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं माठ न कंदे त मारजी वेंदे, सूलियत चढ़िया वेंदे। मरण मेणो नाहे। गिदड़ जी 100 साल वारी ज़िंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं वारी ज़िंदगी बहितर हूंदी आहे। मूंखे अफ़सोस आहे मुंहिंजा भाउ, अफ़सोस आहे जो अम्मा बाबा तुंहिंजो नालो दिलेर रखियो, पर तूं दिलेर न पर बुज़दिल आहीं, डिॼणो आहीं। बस मंसूर, बस। इन खां वधीक हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाइजां। तोखे पढ़ायो लिखायो से इन करे तूं अदा जी बेइज़्ती करी। मंसूर भाउ, अदा वॾो असांजे मथां कख बि न आहे सहंदो। हुन कॾहिं बि पंहिंजे बारे में न आहे सोचो, बसि असां लाइ सोचींदो आहे त मुंहिंजा भाइर सुखिया हुजनि ऐं कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसनि। ऐं तूं अदा खे बुज़दिल थो चवीं? अदा बुज़दिल न पर दिलेर आहे, दिलेर। पगदार आहे असांजो, पगदार। न त इहो विसारे वेंदासीं तूं असांजो भाउ आहीं। अदा खान, तूं कुझु बि चओ, पर मां हक़ सच जो आवाज़ बुलंद कंदो रहंदुसि। मुंहिंजी आवाज़ खे केरु बि बंदि नथो करे सघे। मुझे रस्तो छो रखियो थी? मुझे रस्ते खां हटी परे थी वेंदो। 1000 बार रोकींदुसि, मां वरी बि तुंहिंजे राह जी रुकावट भलंदो रहंदुसि। ऐं मां हर रुकावट खे टोड़े छॾींदसि। नीला, भाउ चवां थो रहमाने पत्र छॾ, नादर खे दिलि में विहारे छॾ त भलो अथई। मां जेको बि पंहिंजी दिलि जो फ़ैसिलो कयो आहे न, उहो मुंहिंजे लाइ अहम आहे। नीला, मां चवां थो ज़िद तां लही वञ, न त छा कंदे तूं? हाँ,
छा कंदे तू? काकड़ो बंद कर। वाह नादर वाह। छा वडेरन जो मान वधाइण आयो ही। सुठो थी इन खां वधीक को लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए। अनिला मुंहिंजी मोहबत आहे मोहबत। हिन जे करे मां दुनिया सां आॾो अटकाईंदुसि। तूं त मुंहिंजे आॾो कुझु बि न आहे, कुझु बि न। मां उहो पहाड़ आहियां जेको तो जड़ल के ज़रा ज़रा करे छॾींदो। इहो त वक़्तु ॿुधाईंदो नादर खान। फ़िलहाल त एतिरो तो में दम न आहे। दम भी आहे, हिम्मत भी आहे। सिजाए ताने छा थो थिए? नीला ये मोहब्बत में तकलीफ़ ईंदियूं रहंदियूं। रहमान, दुनिया जी हर तकलीफ़ सां मूंखे मुंहुं ॾियणु ईंदो आहे। अच्छा नीला त हला। सचल दुआ कर गाड़ीअ में लाल खान ऐं उनजा पुट हुजनि जीअं पंहिंजे भाउ जो परांत कयूं। छो त हादन पंहिंजे दुश्मन खे तड़पाए तड़पाए मारींदो आहे ऐं ॾिसण वारा चवंदा आहिनि त हादन हद करे छॾी। हा दा असांजी ज़िंदगी जो हिकु ई मक़सदु आहे लाल खान जी तबाही। बस तेस ताईं रुगो असांखे मालिक न मारे जेस ताईं असां लाल खान खे तबाह न कयूं। तबाही भी लाल खान जी अहिड़ी कंदासीं जो हिन पूरे तर में को भी गरीब जे मथां ज़ुल्म न कंदो। लाल खान जी तबाही ॾिसी करे हर कोई ड्रिजंदो। अदा मुकबरी त पक्की आहे न। लाल खान वारा हिन रस्ते सां ईंदा। जी अदा मुंहिंजो माण्हू बिल्कुल पक्को आहे। हू हिन रस्ते सां ज़रूर ईंदा। अदा मेरा दोस्त कूड़ न ॻाल्हाईंदो। उन खबर पक्की ॾिनी आहे लाल खान जा पुट गाड़ीअ में ईंदा। जीअं ई गाड़ी अचे गाड़ी जी गाड़ी धुप कंदासीं पोइ असांजे अंदर छॾंदो। अदा पोइ हू ॾिसो साम्हूं गाड़ी थी अचे। अॼु हिन मां हिकु बि न बचंदो। यार रहमान, ॾींहों ॾींहों लाल खान जो ज़ुल्म वञे थो वधंदो। ॾिठई न सिकंदर सां केॾो ज़ुल्म कयूं। नौजवानीअ में हुन ग़रीब खे रत में लाल करे छॾियऊं ऐं हुनजो पीउ चाचो गुलाम अली चरियो थी वियो आहे। हा यार दिलेर, मुंहिंजे चाचे लाल खान वॾो ज़ुल्म कयो आहे। हादन जे भाउ सिकंदर खे बेगुनाह क़त्ल कयो वियो ऐं हुनजो सिर्फ़ु ॾोहो इहो हुयो त हू ग़रीबनि जो आवाज़ हो, ग़रीबनि जी मदद कंदो हुयो। हा दा दिलेर, सिकंदर नेट ते वीडियो छॾियो हुयो लाल खान जे ख़िलाफ़। हा यार, जेकॾहिं लाल खान ईअं कंदो रहंदो त असांजे ग़रीबनि जी हिमायत में अहिड़ा नौजवान सोशल मीडिया ते वीडियो ॼण ई छॾे ॾींदा। ग़रीबनि जो आवाज़ ई न बणजंदा। हादे ने लाल खान जहिड़े ज़ालिम सां तूं किथे टक्कर खाई सघंदे? हू मुंहिंजे भाउ जा कातिल आहिनि। भले हो कोटनि में लिखनि पर उन्हनि खे ज़िंदा न छॾींदमि। हादन पंहिंजे दुश्मन खे तड़पाए तड़पाए मारींदो आहे ऐं ॾिसण वारा चवंदा आहिनि त हादन हद करे छॾी। हू ज़ालिम आहिनि, किथे तोखे नुक़सान न पहुचाइनि। परवाह न आहे, जेको बि हाणे नुक़सान थींदो लाल खान जो थींदो। लाल खान जो बच्चो बच्चो मारींदो जंहिं मुंहिंजे जिगरी भाउ खे मारियो। दादा मां चवां थो अठी परे थी। दादा छोपियो ग़रीब खे मार कुट करी। अरे तुंहिंजो छा वञे, वञी पंहिंजो रस्तो पकड़। मुंहिंजो कमु छो न वञे? ही मुंहिंजे ॻोठ जो आहे, मुंहिंजे पाड़े जो आहे। माइटनि मुंहिंजा धरती मां जा पुट आहिनि। लॻे थो त तोखे पहिरियां वारा पादर विसरी विया आहिनि। तॾहिं तो विच में टंगाड़ाई। कमदार चवंदा आहिनि जीअं लुक लॻे तीअं रुक थिए। असांजा लिंग लोह जा आहिनि, लोह जा। तव्हांजो ज़ुल्म ऐं ॾाढ असांखे फौलाद बणाए रहियो आहे। उन खां अॻु जो ही फौलाद बारूद बणिजी तव्हांजे जिस्म खे ॻारे छॾे। तॾहिं चवां थो त इज़त सां हितां हले वञ। जेसि ताणी पाणी बंदि न कंदा न तेसि ताणी मां न वेंदुमि। एतिरा मुतबर थी विया आहिनि। होतार जी बनी खां पहिरियां पंहिंजी बनी खे पाणी था पीआरनि। अदा मंसूर पाणी जो वारो मुंहिंजो आहे। एतिरे ॾींहं खां वठी कमदार असांजे मथां ॾाढ थो करे। असांजो फसल सुकी रहियो आहे। जेकॾहिं असांजो फसल सुकी वियो त असां बर्बाद थी वेंदासीं। अदा मंसूर जॾहिं त वॾेरे जी ज़मीन पुछड़ी में आहे। अड़ी अॻियाड़ी हुजे या पिछाड़ी, पहिरियां ज़मीन वॾेरे जी पाणी पींदी। छोड़े पिणे जी बाछाई आहे। यादि रख कमदार, ही पाणी सिंधुअ जो आहे ऐं हिन जे मथां सभिनी सिंधियुनि जो हक़ आहे। तुंहिंजा वॾेरा एतिरा मोतबर न आहिनि जो हिन ग़रीब जी ज़मीन आबाद थियण न ॾियनि। हाणे मां पाणी खोलियां थो, ॾिसां त केरु थो पाणी बंदि कराए। तो सुठो न कयो आहे मंसूर, सुठो न कयो थी। सुठो या बुरो जेको थियो ॾिठो वेंदो। मंसूर हिन धरतीअ जो हिलाली पुट आहे, हिलाली पुट। मंसूर पंहिंजी हयातीअ में
कंहिं बि धरती धणीअ सां नाजाइज़ी बर्दाश्त न कंदो। हाणे हल ॿुधायो वञी पंहिंजे पीउ लाल खान खे मंसूर जेको औंठो पटणो अथसि न अचे पटे वञे। कमदार मां चवां थो इज़त सां हितां हलियो वञ, न त कंदो मां बेस्तो। तोखे मां चंग करे ॾिसी रहंदुमि। तार शहज़ोर खान मंसूर माखे बुढ़ियो आ पानी बंद कियो अथई ऐं तव्हांखे बि घटि वधि पियो ॻाल्हाए। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। हाणे तोखे चङी तरह मंसूर ख़बर पवंदी कमदार सां कीअं मुड़बो आहे। खबरदार कोई भी न ॻाल्हाए वॾेरनि जे ख़िलाफ़। वॾेरा हाकिमान बादशाह शहनशाह जेको भी शहनशाह जे खिलाफ ॻाल्हाईंदो न वो मरंदो। हाँ मरंदो। ये वॾेरनि जी धरती आहे, वॾेरनि जो राज आहे। असां सभई हुन जा गुलाम आहियूं। पायो जज़ीर ऐं झुकायो पंहिंजा कंध, पंहिंजा लोढ़ा बचायो ऐं गैरतूं बचायो ऐं हयातूं बचायो। मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जेको भी वॾेरनि जे खिलाफ़ ॻाल्हाईंदो न वो जल्दी मरंदो। जल्दी मरंदो। सब कुछ खत्म थी वेंदो, कोई भी न बचंदो। हाँ, कोई भी कोन बचंदो। कोई न बचंदो। बाबा ये तू छा थो करी? हलो ना बाबा। बाबा जंहिं बि तुंहिंजो हाल कयो हुनखे कोन छॾींदासीं। बाबा उन्हनि खे हिसाब ॾियणो पवंदो। लाल खान खे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदो। अदा मां बाबा जी हालत नथो ॾिसी सघां। जिन ही हालत कई आहे बाबा जी उन्हनि खे ज़िंदा न आहे छॾिणो। मिरल मुंहिंजो अंदर तो सड़े अंदर बाबा जो हाल ॾिसी तू छा तो समझे त मां चुप करे वेहंदुमि। कोई न बचंदो। लड़ा में विधो 12 महीननि खां पोइ कढियो सो बि सिधो न थी सघियो। अरे तुंहिंजी मां उनजी बेइज्जती कई तभी तू कोन मुड़े। हाँ तभी सागे जो सागो। हाँ चवां तू हल ज़मीन ते तू पंहिंजे हथनि सां पानी बंद कर। शहज़ोरा ये हवा गैरत जी आहे, मुर्सीअ जी आहे। अॼु तुंहिंजी गैरत ऐं गुरूर हमेशह लाइ मिटीअ में मिलाए छॾींदासीं जेकॾहिं अॼु तो पंहिंजे हथनि सां पानी न बंदि कयो त। मुराद पानी ओस ताईं बंदि न थींदो जेसि ताईं ग़रीबनि जी ज़मीन पानी पी ढव न थी करे। जेकॾहिं वरी पानी बंदि न कंदे त उन ज़मीन खे तुंहिंजो रत पीआरींदासीं। रत मुंहिंजे जिस्म में इनकलाबी रत आहे, इनकलाबी। ऐं जॾहिं बि ज़मीन खे मुंहिंजी रत जी रेज ॾींदव उन मां हज़ारे संग फुटंदा ऐं हर संग मां मंसूर पैदा थींदा। ऐं तव्हां हिक मंसूर सां मुंहुं ॾेई नथा सघो त एतिरनि मंसूरनि सां मुंहुं कीअं ॾींदव? असांखे रेज ॾियण बि ईंदो आहे ऐं लाबारा करण बि ईंदा आहिनि ऐं तेरा साण बि ईंदा आहिनि। मां हिक धक सां तो जड़ा सवे मंसूर मिट्टी में मिलाए छॾींदो आहियां। हाणे ख़बर पवंदई न कीअं बि मूंसां बदतमीज़ी करे। मंसूर मरी त सघे थो पर झुकी करे नथो सघे। अरे झुकंदा तुंहिंजा वॾा बि तूं त असांजे अॻियां हिकिड़ो बहितर आहीं बहितर। हिक मुख सां भोरा थी वेंदे। इन जे करे चवां थो त इज़त सां पाणी हली खोल। मूं तव्हांखे हिकु चकर चयो न त मंसूर जी हयाती में ईअं कॾहिं न थींदो। जेतिरो ज़ुल्म करणो आहे न तव्हांखे करे वठो पर हितां तेसि ताईं हिकु विख बि हितां न हलंदुसि जेसि ताईं ज़मीन पाणी पी ढव नथी करे। लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगीअ सां
प्यार नाहे सुठो थी त पंहिंजे हथनि सां पाणी खोल गरीब जा ॿार मुक्ते मारजी ने न तिनी दाद न तिनी फरियाद। अरे तव्हांखे चयुमि न मंसूर मरी त सघे थो पर झुकी करे नथो सघे। भी मुझो चवण नाहे वतो उनखे मूं चेहरो ई नाहे छॾियो। मंसूर के वडे रन मारे वेठो मंसूर के मारे तो हां दा अदा मंसूर तो रासा गाल आयो थी बा मंसूर अदा मंसूर अख खोल मुजा भा अख खोल मुजा बा मंसूर बा ही छा थियो मंसूर बा उत तो के मारियो आ मंसूर शहज़ोर खान कार थियो मीरला आखिर बुधाए त सही थियो चाहे अदा हुनन जालमन अदा सिकंदर दोस्त मंसूर के भी कत्ल करे छडियो। छाथो चवे आदा यो सच है सच अदा एक जालिम असा जे हथा बची गया ऐं हिकड़ो बियो भी कुंधर कोई छडियो अदा सिकंदर मंसूर के जे करे कत्ल कई ओ गरीबन जो वास्तव ठारन ओ गरीबन जा हमदर्द आइन इन जे करे या गाल लाल खान के नबी वणे एक जी उनन जो भी मौत किनो थिंदो मुजाला साईं इन जालिमन के असा जे तो छो बचायो जे करे वो असा जे ता मारजी वणा त अज एक बियो कुंदर न कुसजे हा अदा लाल खान जड़ा जालिम इन धरती दा कदे खत्म थिंदा इन त जुल्म करे छडियो आ जालिमन अदा जालिमन के भी अल्लाह सही ढगो रसो दींदो आ अल्लाह कंदो उनन जा डी भी खत्म थिंदा जिन गरीबन जे मथो जुल्म कयो आ जरा भी ये जालिम असा जे हथ आया उनन के खत्म न कन मुझे नालो भी शाग न है हाथन पाए दुश्मन के तड़पे मारी दो आए ए दिसण वाला चंदा आइन हद करे छडी अरे हेड केंजे चवण ते थोड़े तू डो करे हां साहब मां बेकसूर साहब मां को भी डो ना कयो बेकसूर सुबेदार साहब चाला बियो खैरा कुछ आयो हालाल खान शाह हुकुमा मुझे लाए सुबेदार साहब मुझे बा शहज़ोर खान मंसूर जो कत्ल करे विधो सो वद में तोखे पारत होजी लाल खान तू बेफिक्र रह बस रुगो मुंजी पारत होजी सुबेदार साहब तू बेफिक्र रहो तोखे कदे भी मां रंज रखियो आ ठीक है तो मुखे इंतजार रहंदो लाल खान साहब तोखे तुझे मर्ज जी दवा मिली वेंदी तू बेफिक्र रहो सिर्फ पोयो कम के संभाल जा ओके लाल खान ओके अरे गुटियास हुसैन अली सुबेदार साहब पांचो मानू आए काडे वेंदो असा को अदा सही है सुबेदार वडो लालची उनके पैसा मिलंदो तो हो चुप थी वेंदो बाबा साईं
सॼी रांदि त पैसे जी आहे। पैसो अलाए कहिड़ा कम थो कराए। कमदार शाहज़ोर खान मुंझाए विधो आहे। जीअं मनो कयांसि थो न मुड़े ई कोन थो। अॻ में सिकंदर जो सिर खईं, वरी हिन छोरे मंसूर खे बि मारे विधाई। असुल मुड़े ई कोन थो पियो। बाबा साईं चाचो आहे जज़्बाती। जीअं तव्हां मना था कयोसि तीअं कम खे अॻिते थो वधाए। ॻोठ वारा त हिन जे नाले खां बि हाणे डिॼनि था। एॾी चाचा साईं जी हिन ॻोठ में दहशत थी चुकी आहे। हुसैन अली पुट तूं सही थो चए पियो। अचे त हिनखे सम्झायो। तोखे ये न हो करणो, गलत कयो आहे तो। इहो कम माण्हुनि जे अॻियां तोखे न हो करणो। अदा साईं, माण्हू छा चवंदा? जेको बि असांजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो न, मां उनजे घर खे बाहि ॾेई छॾींदुसि। बाबा साईं, असां हिन ॻोठ जा चङा आहियूं, चङा। मंसूर जी ज़बान वञे पई डिघी थींदी, इन जे करे हुनजी ज़बान हमेशह लाइ बंदि करे छॾीसीं। हाणे असांजे ख़िलाफ़ कोई न ॻाल्हाईंदो, उहो बि मंसूर ऐं सिकंदर वांगुरु मारियो वेंदो। बाबा साईं, ॻोठ वारनि खे मस्ती अची वई आहे। असांजे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि। जेसि ताईं हुननि जो आवाज़ बंदि न कंदासीं तेसि ताईं न मुड़ंदा। ऐं जेको बि असांजे साम्हूं ईंदो उहो मारियो वेंदो, चाहे केर बि हुजे। मां थो चवां चुप कयो। जेको बि थियो आहे न, ग़लति थियो आहे। पर हेॾे जेकॾहिं को सोशल मीडिया ते वीडियो ठाहे अपलोड करे त असांजी इज़त खाक में मिली वेंदी। अदा साईं, मंसूर खे असां न पर गुलाम मारियो आहे। गुलाम मारियो आहे? छो? अदा साईं, जेकॾहिं तव्हांखे असांजी ॻाल्हि यकीन न आहे त पोइ भले तव्हां गुलाम खां पुछी सघो था। गुलाम? जी बाबा साईं, शाहज़ोर खान सच थो चवे। मंसूर खे तो मारियो आहे? जी बाबा साईं, मंसूर खे मूं मारियो आहे। पर छो? बाबा साईं, हू मुंहिंजो गुनाहगार हुयो। हू मुंहिंजी ज़ाल सां खरियल हुयो, कारो हुयो। इन जे करे हुनखे मूं मारियो। शाबाश गुलाम, शाबाश। वफ़ादार हुजनि त तो जहिड़ा। गुलाम, वक़्त ते असांखे बि आज़माए जाए। पेर पोइ ते असां बि कोन कंदासीं। हाणे गुलाम बाबा साईं, कारो मारियो आहे। ऐं हाणे वञा थो कारीअ खे मारण। गुलाम, पोइ देरि न कर, कारी मारे अच। मां सूबेदार सां ॻाल्हाए छॾियो आहे। नूरी, ओ नूरी। गुलाम, मां अंदर आहियां, ॻाल्हि करे। लाल खान, इंसाफ कर मूसा, इंसाफ कर। कंहिंजो लाश खणी आया मुंहिंजी हवेलीअ में। लाल खान, ही गुरबत जो लाश आहे। ही लाश अमुन जो लाश आहे। जेकर अञा बि नथो समझी त गौर सां ॿुधो। लाल खान, ही इंसानियत जो लाश आहे, इंसानियत जो। कंहिं मारियो आहे हिनखे? गुरबत खे घा ॾिनो आहे अमीरीअ, सच खे कुठो आहे कूड़, इंसानियत खे बर्बाद कयो आहे ॾाढ ज़ुल्म। बुझार तूं न ॾे, सिधी ॻाल्हि कर दिलेर। सिधी ॻाल्हि इहा आहे लाल खान, कढ पंहिंजे पुटनि खे त मां पंहिंजे भाउ जो पलान कयां। आस्ते ॻाल्हाए। इहो ॿुधाए त छा कयो आहे शाहज़ोर खान? तुंहिंजे कमीननि पुटनि मुंहिंजे भाउ खे कुठो आहे। इहो कूड़ आहे। इहो सच आहे, सच आहे, सच आहे। कहिड़ा शाहिद? सच आहे ज़मीन, गवाह है आसमान, ऐं सबूत आहे गुलाबी कफन में ही वेड़ियल लाश। मुंहिंजे भाउ खे शाहज़ोर खान न मारियो आहे, मूं मारियो आहे, मूं। तुंहिंजो भाउ मुंहिंजी ज़ाल सां खरियल हुयो, गुनाहगार हो, कारो हो। मां कारो मारियो आहे, कारो। कारो मुंहुं या कुत्तो मुंहुं। इहो मुंहिंजे भाउ ते इल्ज़ाम आहे, इल्ज़ाम कूड़ आहे। आस्ते ॻाल्हाए दिलेर, तूं कारे जो भाउ आहीं, कंध झुकाए ॻाल्हाए। अरे कंधो त तो जहिड़ा गुलाम झुकाईंदा आहिनि, गुलाम जंहिंखे गुलामीअ जो ॾंड पियल आहे, ॾंड। मां दिलेर आहियां, दिलेर, ऐं दिलेर कंध झुकाए न, कंध मथे करे ॻाल्हाईंदा आहिनि। ऊचो घाट लाल खान कंधे छॾींदो आहे। घर पंहिंजे भाउ जो लाश न त कुतनि जी न बश कराए
कुत्तन जे हवाले करायास। अज ता जो एड़ो अशर कंदासी को भी जालिम काई गरीब जे मथा जुल्म न कंदो। मां चाव तो बकवास बंद कयो। ना लो देता हूं। हले आ जाओ। बकवास बंद कर लाल काला। बंद कर। ही चरियो थी वियो आहे। इन पहिरियों पंहिंजे भाउ खे मारियो ऐं वरी हाणे मूं ते हमलो कयो अथई। ज़ाल खान तव्हां परेशान न थियो। एड़नि चरियनि जो इलाज करणु मूंखे ईंदो आहे। तव्हांखे रुगो असांजे मर्ज़ जी पारत हुजे। सूबेदार साहब तव्हांजे मर्ज़ जो इलाज थी वेंदो। हमदार तूं साहब खे दवा पहुचाए छॾजांइ। हाँ सूबेदार साहब तव्हां सिर्फ़ थाणे ते हलो मां दवा तव्हांखे उते पहुचाए वेंदुसि बा। ठीकु आहे लाल खान त पाण हलूं था। बाक़ी हिनखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो कॾहिं बि तव्हांजे ख़िलाफ़ आवाज़ कोन उथारींदो। सूबेदार साहब तव्हां दिलेर खे खणी वञो। खणांसि हिनखे। गुलाम इन कारे जो लाश खणी वञी खॾ में पूरे अचोसि। एतरी मुश्किलन जे बावजूद भी तू मुझे साथ न छडियो आहे। प्यार ऐं मोहब्बत छडण लाइ न आहे कभी। हाँ त न मूंखे तो ते नाज़ आहे। सो असांजो प्यार सचो आहे सचो। शहजादो मूंखे वणे थो ॾाढो। हिकिड़ो माण्हू शहजादो मूंखे वणे थो ॾाढो। हिकिड़ो सुहिणो शहजादो मूंखे वणे थो ॾाढो। जेॾो सुहिणो आहे तेॾो तबियत जो आसादो। मुंहिंजी जान आ मुंहिंजी जान आ मुंहिंजी जान आ हो मुंहिंजी जान आ। साईं फुर्सत में आ जंहिंखे वेही ठाहियो। मालिक साईं फुर्सत में आ जंहिंखे वेही ठाहियो। मालिक साईं फुर्सत में आ जंहिंखे वेही ठाहियो। अहिड़े दिल पर माण्हू खे आ मूं बि दिल सां चाहियो। मुंहिंजी जान आ मुंहिंजी जान आ मुंहिंजी जान आ हो मुंहिंजी जान आ। सरदार अपो भी सादगी सा रहंदो आ। सुहणन जो सरदार अपो भी सादगी सा रहंदो आ। सुहणन जो सरदार अपो भी सादगी सा रहंदो आ। तबियत में आ फकीरी हुन जे तॾहिं त वणंदो आ। मुंहिंजी जान आ मुंहिंजी जान आ मुंहिंजी जान आ हो मुंहिंजी जान आ। वाकई आहे नियत वारो माण्हू। मुनीर कलेरी वाकई आहे नियत
शहज़ादो मूंखे वणे थो ॾाढो जेॾो सुहिणो आहे तेॾो तबियत जो आसादो मुंहिंजी जान मुंहिंजी जान मुंहिंजी जान हो मुंहिंजी जान बस सूबेदार बस एतिरो ज़ुल्म कर जो सुभां बि बर्दाश्त करे सघे मुंहिंजे थाणे में मूंखे धमकी चरियो थियो आहे या दिमाग़ ख़राब थियो अथई मां चरियो न पर तो जहिड़े चरियनि जो मां डॉक्टर आहियां जी डॉक्टर साहब हुकुम कर हिते अचण जो कीअं तकलीफ़ कई अथव कहिड़े ॾोह में दिलेर गिरफ़्तार कयो थी डॉक्टर आई DIG आई आहीं केरु ही थाणो अथई थाणो अहिड़ो सुवाल मूंखां पुलिस ऑफिसर बि नथो करे सघे इज्जत सां हलियो वञ चवां थो न त तुंहिंजो बि अहिड़ो असर कंदो साईं जो ज़िंदगी भर यादि कंदई तूं मूंखे छा लाकब कंदे लाकब त तूं थींदे लाल खान उन्हनि जे पुटनि सूधो धमकी उहा बि सूबेदार कामरान खे धमकी अरे तूं आहीं केरु वॾे साहब सां ईअं थो ॻाल्हाईं मुंहिंजो नालो रहमान आहे रेज़ गफ़ार खान जो पुटु आहियां मूं सम्झो त कंहिं कर्नल या जनरल जो पुटु आहीं अरे तोखे ख़बर आहे तूं कंहिंजे साम्हूं बीठो आहीं हा मूंखे ख़बर आहे त मां कंहिंजे अॻियां बीठो आहियां तूं लाल खान जो कमदार आहीं कमदार लाल खान जे चवण ते ग़रीबनि जे मथां तूं ज़ुल्म कंदो आहीं बस बस सूबेदार बस आस्ते ॻाल्हाए वञा थो तुंहिंजे मालिक लाल खान ॾे SP साहब सां मिलंदुसि तुंहिंजा सभु कारा करतूत उन्ही खे ॿुधाईंदुसि तुंहिंजो बिलो बि तमामु जल्द करणो पवंदो ख़बर पवंदी तोखे त सूबेदार कामरान छा थींदो आहे ओ मुंहिंजे भाउ शाहज़ोर जे करे पंहिंजी ज़ाल खे मारियो मां तुंहिंजी इहा वफ़ादारी कॾहिं बि विसारे न सघंदुसि अॼु जा सुभाणे तोखे जॾहिं बि शादी जो शौक़ु थिए न मूंखे ज़रूरु ॿुधाइजां तुंहिंजी शादी मां पाण कराईंदुसि गुलाम जेका बि औरत तोखे पसंदि अचे न तो सिर्फ़ु उनजो नालो खणिजां छो त वफ़ादारनि सां असां हमेशह वफ़ादारी रहंदा आहियूं गुलाम तूं असांजो वफ़ादार साथी आहीं ज़ाहिर आहे तुंहिंजी ख़ुशी आहे असांजी ख़ुशी आहे हुकुम कजांइ तूं हा शाहज़ोर खान जॾहिं बि शादी जो शौक़ु थियो तव्हांखे ॿुधाईंदुसि छो आयो ई हवेलीअ में हितां हलियो वञ हिन में ई तुंहिंजो भलो आहे हिन हवेलीअ ऐं मिल्कियत में जेतिरो हक़ तव्हांजो आहे एतिरो मुंहिंजो बि आहे पर तूं परेशान न थी मुराद खान अॼु मां तव्हां सां विरासत करण न पर हिकु साल करण आयो आहियां कर सवाल मुंहिंजा भाटिया छो त लाल खान जे दर तां को बि सवाली खाली न आहे मोटियो मां सवाली या फ़क़ीर बणिजी हिते न आयो आहियां पर हक़दार बणिजी आयो आहियां मां अॼु आख़िरी भेरो तव्हांखे सम्झाइण आयो आहियां बंदि कयो इहे पंहिंजी बदमाशियूं खे ग़रीब जे मथां ज़ुल्म न कयो ख़ुदा जे कहर खां डिॼ लाल खान दान ॾियणु धमकी जेकर दान ॾियणु त ॻाल्हि कर जेकॾहिं धमकी ॾियणु वई अहिड़ो अचर कंदासीं ॻोठ रस्तो विसरी वेंदई रहमान चङे छा थो ॻाल्हाई छा थो ख़बर न अथई कंहिंजे साम्हूं बीठो आहीं बाबा लाल खान जे साम्हूं बस पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे न त कयां न इते जे इते पूरो बस मां चवां थो हाणे तव्हां हलियो वञ न त कयां न कुतनि जे हाले ठीकु आहे लाल खान मां वञा थो तव्हांजो दुख असांजो दुख हिकु जहिड़ो आहे तव्हांजो दुश्मन ऐं असांजो दुश्मन बि हिकु आहे असां गॾिजी उन्हनि जो नस्ल तबाह कंदासीं हा दन जंहिं असांजे घर खे तबाह कयो आहे उन जो घर असां आबाद थियण कोन ॾींदासीं पुलिस असांजे मथां FIR करे असांखे धाड़ेल ॼाणाए छॾींदी पर असांखे पोइ बि को फिक्र न आहे जेकॾहिं असांखे हिन हाल में पहुचाए असांखे धाड़ेल करण था चाहिनि असां पोइ धाड़ेल ई सही आहियूं बस अल्लाह करे उनजो मौत असांजे हथां थिए लाल खान जे ज़ुल्म जे करे के धाड़ेल थी आहे के जेल में बंधन कानून भी उन जे हथ में आहे वञी थाणे ते तो असांखे ई ॿधनि था हे आहे असांजे मुल्क जो इंसाफ़ भले असांखे पुलिस धाड़ेल बणाए पर असां बाग़ी आहियूं बाग़ी असांजे अखियुनि में सिर्फ़ इंतकाम आहे इंतकाम पंहिंजे भाउ जो भाउ मंसूर जो लाल खान जे घर के बाहर ईंदासीं जो सॼो घर साड़े खाक कंदासीं
वो ज़ालिम आहे ज़ालिम लाल खान। जेकॾहिं मापो माप जे त सभ खां वॾा धाड़ेल त वॾेरा आहिनि ऐं पुलिस वारा आहिनि। इहो मापो मापण लाइ असांखे क़यामत ताईं इंतज़ार करणो पवंदो। हाणे इंसाफ़ असां हिते पाण कंदासीं। बाबा साईं तव्हां मना कई रहमान खे वो भी ज़मीन ते अचण खां नथो मड़ेव। कंदार अॼु अहिड़ो सबक़ सेखारींदोमांसि पर ज़िंदगी में न ईंदुई। रहमान तुझे मथे में हवा भरियल आहे छा या मथे में तॾि थी तोखे मना था कयो पोइ बि ज़मीन ते नथो मणे अचण। नादर खान छो न अचां ज़मीन ते? ज़मीन मुंहिंजे अबे ॾाॾे जी आहे। तव्हां त मुंहिंजे हिसे ते कब्ज़ो कई वेठा आहियो। जेसीं ताईं मां जीअरो आहियां मां कॾहिं बि तव्हांखे ज़मीन लिखी न ॾींदुसि। तव्हां भले केॾो बि ज़ोर लॻायो मां तव्हांजे ख़िलाफ़ कोर्ट वेंदुमि। अरे कोर्ट जूं धमकियूं न ॾे, कोर्ट असांखे बि ॾिठल आहे। रहमान तव्हांजो हाणे वक़्तु वियो। हाणे लाल खान जो वक़्तु आहे। लाल खान जो लाल खान जे हूंदे ज़मीन तोखे कॾहिं बि न मिलंदी। बस कंदार बस बंद कर पई ज़बान खे। या ज़बान छिके काकड़े मुन कढी छॾियां। अरे तुंहिंजो कमु न वञे असांजे विच में। ज़मीन त नादर खान मां हर हाल में वठंदुमि चाहे रोई जो या खिली जो। सूबेदार साहब भले मुझे जिस्म ता चमड़ी लाए छॾ। तुझे ज़हन में जेको भी ज़ुल्म आहे तू मुझे मथा कर। मां हाज़िर आहियां। बाक़ी जंहिं ॾींहुं बि मां आज़ाद थी आयुमि न तुंहिंजो अहिड़ो छल कंदुसि जो तोखे लाल खान बि बचाए न सघंदो। तुंहिंजे ख्याल में त तूं आज़ाद थी वेंदे या तुंहिंजी भुल आहे भुल। मां तुंहिंजो अहिड़ो असर कंदुसि जो तुंहिंजो लाश तुंहिंजे मालिकनि खे बि न मिलंदो। अॼु ताईं जंहिंमें बि हथ विधो आहे असां हुन जूं नसलूं तबाह करे छॾियूं आहिनि। तूं मरंदे त असांखे फ़ाइदो आहे। तुंहिंजा भाइर मरंदा त बि असांखे फ़ाइदो आहे। सूबेदार साहब तू जेको भी करे रहियो आहे गलत करे रहियो आहे। तू लाल खान जे चवण ते अची करे मुझे मथां ज़ुल्म तो करी। तू पंहिंजे कानून सां गद्दारी तो करी। साहब तोखे त ख़बर है त लाल खान ऐं उनजा पुट केॾा ज़ालिम आहिनि। कातुल आहिनि मुंहिंजे भाउ जा। कातुल आहिनि सिकंदर जा। खुदा जो खौफ कर सूबेदार साहब, खुदा जो खौफ कर। सब मरिया। हाँ सब मरिया। लाल खान कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदो। चाचा तव्हां केरु न मारींदो। मां तव्हां सां वेठो आहियां न। तव्हां सां इंसाफ़ ज़रूर थींदो। भॼी वञो तो भॼी वञो। मां चवां थो त भॼी वञो। तव्हांजो इंसाफ़ मरी वियो आहे मरी। या तोखे बि मारे छॾींदा। तोखे बि मारे छॾींदा। हाँ भॼी वञो भॼी वञो। मां चाचा तव्हां सां वाइदो थो कयां वाइदो। लाल खान ऐं लाल खान जे पुटनि खे कानून जे कटराड़े में ज़रूर आनींदुमि ज़रूर। हिक हिक ज़ुल्म जो लाल खान हिसाब ॾींदो हिसाब। भॼी वञो सभु भॼी वञो। तव्हांखे बि लाल खान मारे छॾींदो। भॼी वञो भॼी वञो। जो साजन जो अॻु झलियो अथव। शायद तव्हांखे ज़िंदगी प्यारी न आहे। साजन तुंहिंजी ज़िंदगी जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। जीअं असांजे महबूब भाउ खे ज़ुल्म करे शहीद कयो अॼु असां तोखे कुते जी मौत मारींदासीं। पंहिंजो पलांत कंदासीं भाउ जो। साजन वो ॾींहुं यादि कर जंहिं बेगुनाह असांजे भाउ खे मारियो ऐं तोखे मारिया असां पंहिंजे भाउ जो पलांत कंदासीं। जेकॾहिं तूं ज़िंदगी चाहीं थो त भॼ पर तोखे भॼण जो मौक़ो ई न ॾींदासीं। पके जे कुझु थियो त मुंहिंजो पीउ तव्हांखे मारे छॾींदो। बकवास बंदि कर।
पंहिंजे दुश्मन खे तड़पाए तड़पाए मारींदो आहे। ॾिसण वारा चवंदा आहिनि त हथ करे छॾी। सूबेदार साहब, खुदा जे खौफ खां ड्रिज मूं ग़रीब तुंहिंजो कहिड़ो गुनाह कयो आहे जो तूं मुंहिंजे मथां एॾो ज़ुल्म थो करे, सो बि लाल खान जे चवण ते। बंदि कर पंहिंजी ज़ुबान चवाईंदो, चुप कर। सूबेदार साहब, लाल खान तो ॻाल्हायां। हुकुम कयो लाल खान, मां तव्हांजो पुराणो ख़ादिम आहियां। इहो ॿुधायो त करणो छा आहे मूंखे? अॼु दिलेर जी ज़िंदगी जी आख़िरी रात हुअणु घुर्जे। सूबेदार साहब, दिलेर खे ख़त्म करे छॾिजांइ। छा राति दिलेर खे मारे छॾिया? ठीकु आहे लाल खान, इन सम्झो त दिलेर ॼायो ई न हुयो, बसि रुगो मुंहिंजी पारत अथव। तूं बेफ़िक्र रहो सूबेदार साहब, तुंहिंजी अमानत तो वटि पहुची वेंदी। कीअं बि करे बसि दिलेर खे मारे छॾ, ज़िंदा न बचे। पंहिंजी मोहबत खे हासिल करे वॾो खुश नसीब तो समझा नीला। तोखां वधीक त खुश नसीब मां आहियां जो मुंहिंजो भाग ऐं वक़्तु तुंहिंजे करे अञा बि वधी वियो। मुंहिंजी ज़िंदगी तोसां गॾु अनमोल थी वई। रमन, मां बि तोसां हद खां वधीक मोहबत कंदी आहियां। चरिया, तूं त मुंहिंजो साहु आई, मुंहिंजी जान आई। अनमोल त मां थी वई आहियां जो मूंखे तुंहिंजो प्यारु मिलियो। मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे जीर जुदा थे जोड़ न मोला एड़ो दीह देखारे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे केडी भी कर कोशिश कोई छजणा मोर न आयो माण्हुनि जे दाबे दड़के खाटजणा मोर न आयो केडी भी कर कोशिश कोई छजणा मोर न आयो माण्हुनि जे दाबे दड़के खाटजणा मोर न आयो रवारे 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 ॾिसूं था केरु रोआरे मारे 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 धार कयो भली मारे 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 धार कयो भली मारे
उनके कबा कबा करे कुत्तन जे हवाले कंदुसि कुत्तन जे साजन के दफनाइण खां पहिरियां असां जे कातलनि जूं मुंडियूं लाए दीवारनि में टंगे छॾींदासीं। आदन तो मुंहिंजे भाउ खे मारे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे मौत खे। आदन तुंहिंजो नस्ल ख़तम न कयूं त मुंहिंजो नालो बि नादर ख़ान न आहे। तव्हां बि मरंदव तव्हां बि मरंदव सभु मरंदा केर बि न बचंदो। तव्हां बि मरंदव तव्हां बि जल्द मरंदव। तव्हां ज़ालिमनि मुंहिंजे बचे खे मारियो हाणे तव्हां बि मरंदव। हाणे तव्हां बि मरंदव। मरंदव हा मरंदव तव्हां बि मरंदव। हाँ देना तोड़े तो खेर आए ना। हाँ सुवा मुझे खेरा पर लाल खान दे खेर ना है जिगरी धक है आया से जिगरी अज उनके एड़ी चोट दई आयो आया जो वक्त उनके घाव दे छड़ी दो उन जे भाव साजन के मारे आयो आया। मतलब तो लाल खान जे तबाही जो नहीं अची विया साजन को पो आने बेज वारो आए हदन पाए दुश्मन के तड़पाए मारी दो आए ए दिसण वारा चवंदा आहिन हदन हद करे छड़ी। दिलेरा अज रात तो के साहब मारे छड़ींदो मां नथो चाहियां तू बेगुनाह मार दी वने इन जे करे मां तो के आजाद तो क्या भजी वनी पे जान बचाए। ये तू छा तो चई मुखे साहब मारे छड़ींदो यार तुझी वडी मेहरबानी जल्दी मुखे आजाद कर तो मां भजी वनी पाजी जान बचाए वारो कर। जो कानून सा को भी जलन है को भी ना जो दुश्मन है तो सिर्फ लाल खान और जा भाई पुत्र
मंसूर जो कातिल अज इन दुश्मन के छड़नो ना है सारंग दुश्मन के छड़ींदासे काथे उफट मारींदासे असां जे अंदर में बाह जो बबर तबर पलांद जे लाए असां भी रत जा गोढ़ा रुना रत जा गोढ़ा हाने लाल खान रत जा गोढ़ा रोइंदो रविंदर तेरा जान है पुत्र अच्छी थी कॉली ना मुझे मता हमलो करे पंहिंजे मौत तक दावत दुनिया मौत तक अच्छी थी जैसी ताई सभिनी खे न मारींदासीं सारंग तेस ताईं अंदर जी बाहि थदी न थींदी खानू असांजो पलांद पूरो न आहे थियो लाल खान ऐं उन जे पुटनि खे ज़िंदा न आहे छॾणो सच न सारंग वारनि बि पलांद करे छॾियो मतलब त वॾेर जा ॿई हथ कटिजी विया हाणे बचो आहे उन जो धड़ हाणे उन जी कहरी कोट जा पुंगरा असां हुननि जे कंध ते केराईंदासीं अदा पोइ वञी असां जे अंदर जो आड़ा थदो थींदो हां त मिरले अंदर तरन ठरंदो जे लाल खान जी गिचे में रसो विझी कोट जे गिटन में गेलींदासीं पोइ अंदर के सुकून मिलंदो पोशाक लाल खान ऐं उन जा पुट ज़मीन में दफन थींदा तॾहिं असां हिन तरह में सुकून जो साह खणंदासीं हादन भाई दुश्मन के तड़पाए मारींदो आहे ऐं ॾिसण वारा चवंदा आहिनि हद करे छॾी आखिर मुझे पांजे प्यार में फासाए छॾियो कीअं न नीला आखिर मूं तोसां मोहबत कई आहे ऐं मोहबत हमेशा हासिल कबी आहे नादर मूंखे तुंहिंजी मोहबत खां वधीक कुझु बि न आहे बस नीला पाण कहिड़ा बि हुआसीं तोसां मोहबत करे ज़िंदगीअ में वरी जीअण सिखियो आहे मूं इरादो करे छॾियो हो मरण जो नादर तूं त चरियो आहीं अहिड़ी ॻाल्हियूं न कंदो कर वीरान ऋण ते ककर बावरा थोरड़ो ई वसी हाथ छाते ते थोरड़ो ई वसी हाथ छाते ते सावरा तू घड़िया खन सड़िया दिल मथा छाम रोती रही हाथ छाते ते दिल जे वीरान ऋण ते ककर बावरा थोरड़ो ई वसी हाथ छाते ते थोरड़ो ई वसी हाथ छाते ते
खां जुदा थी वए मुंहिंजी पूजा ॾिसी देवता थी वए पंहिंजे पूजा कंदड़ खां जुदा थी वए मां बि माण्हू हुयुसि मुंहिंजे दिलि जा इलाही तूं बि इंसान थी हाँ त छा थिए तूं बि इंसान थी हाँ त छा थिए सावरा तूं घड़ीअ खन सड़ीअ दिलि मथां छांवरो थी रही हाँ त छा थिए छांवरो थी रही हाँ त छा थिए छणी था पवन तूं खिली थो त ॼण गुल टिड़ी थो पवन माठ तुंहिंजी ख़िज़ा गुल छणी था पवन तूं जे राशिद खे रुअंदे ॾिठो पिरी थोरो मुर्गी पवी हा त छा छांवरो थी रही हाथ छा थिए
में थिया रहे तू छा थो करे रहमान मां चवाए तो हटी परे थी मुझे रास्ते से अज लाल खान अयम जा भाइरन के जिंदा कौन छरीदुस मां जिन मुझे भाव के बेगुनाह रत में लाल कयो जोश में अची होश न वञा दिलेर किथे ता लाल खान जा था मारजी न वञो वो वडा शातिर दिमाग आहिन रहमान वो भले केडा भी शातिर दिमाग छो न हुजे पर असा को वधिक होशियार नाहे असा जे अखिन में गौर सा दिस पांजे भा जो प्लान तो नजर अचे प्लान इने करे चवईदा हटी परे थी वन मरण मेणो नाहे रहमान जीब भी शान सा ऐं मरब भी शान सा हाने लाल खान जी गुलामी नाहे करनी बगावत करनी है बगावत रहमान असा जे रस्ते का हटी वन रोकने की कोशिश न कर असा कसम खणी निकता आयो लाल खान उन जे पुटन के जिंदा नाहे छडनु चरिया न थियो गलत कर आयो असा कानून का मदद वरदा कानून असा जी मदद कंदो रहमान जेको भी थियो लठो भी तो वो भी लाल खान जड़े साल में इंसान सा कानून भी बदल है समझाई बाबा सही तवा मुसा को वायदो कयो केड़ो वायदो गुलाम बाबा सही तवा चयो त तू पई ज़ाल खे मार ए तवा जेके भी चो पसंद कर तवा जी शादी करेंदुस हां त तो केके पसंद केवा बाबा सही सपना के बकवास बंद कर कमीना के जायजा तो के या जुर्रत की थी तो थार जो सब गोली तुझे सीने में अड़ दूं कमीना तुझी जुर्रत की थी सपना नालो तो है गंदी ज़बान था ज़बान कटे छन तो थाए कमीना तो जी या जुर्रत जो सपना जो नालो तो खड़ी ज़बान कटे छड़ींदा सही तो जी नशाज़र खान न इनके न मार मुखे छा करणो आ गुलाम तो के न लफ्ज़ जी सजा जरूर मिलंदी करियो नेता तो जो बिलो हाने करणो ये तो जा पुत्र एडी मोहब्बत केर कंदो है जी मां तो सा क्या थो थी न तो सके हादन छो त हादन हमेशा सुहते सिर दींदो आ सु हमेशा हादन दी रही है मां तुंजो तू मुजी हाँ हादन यो वायदो है तो सा माहुन जी साथ तुझी गाल ते एतबार कबो तो सा प्यार कबो जे तरवा साहु सिरिया में न तो के धार कबो न तो के धार कबो तो सा प्यार कबो तुझे हवाले कई मुंह पंजी हयातिया तुझे हवाले कई मुंह पंजी हयातिया मरी भी तुझे मिलण में तो देर लातिया मरण ताईं सिवा तुझे न बियो को यार कबो न तो के धार कबो तो सा प्यार कबो जे तरवा साहु सिरिया में न तो के धार कबो न तो के धार कबो तो सा प्यार कबो
जुरियत तू एतिरो मोतबर थी वियो आहीं जो असांजे साम्हूं असांजा संग पियो घुरी ॼट जा पुट तोखे शायदि ख़बर न आहे शहज़ोर खान चङा भला मिट्टी में दफन करे छॾिया अड़े तूं त असांजो गुलाम आहीं गुलाम तुंहिंजी इहा जुरियत ख़त्म त तोखे बंगले में कयूं आ पर बाबा जो ख्याल रखियोसीं शहज़ोर खान मूंखे ग़लती थी वई आइंदा अहिड़ी ग़लती न कंदुसि मूंखे ई चकर सर माफ़ कयो शहज़ोर खान मूंखे माफ़ कयो गुलाम शहज़ोर खान अॼु ॾींहुं ताईं कंहिंखे माफ़ ई नाहे कयो त तोखे कीअं माफ़ कंदुमि रे ॼट जा पुट न जीअरो हूंदे न अहिड़ी ग़लती कंदे ॿीहर तूं रे असां सां बराबरी करण पियो चाहीं ऐं हाणे तोखे ॿुधाईंदासीं त बराबरी कीअं थींदी आहे शहज़ोर खान हे तो मूंखे माफ़ कयो आइंदा अहिड़ी का ग़लती कोन थींदी बाबा बस कोन थींदी ग़लती बस ॼट जा पुट ॼट जो पुट चाचा साईं असां सां बराबरी करे पियो हलिया अदा असां पंहिंजे भाउ जो पलांद करे छॾियो आहे वॾेरे जे पुट साजन खान खे मारे अदा असांखे सिर्फ़ तव्हांजो भाउ हुयो त तव्हां कीअं हूंदो अदा वॾा सूबेदार बि लाल खान जो माण्हू आहे असांखे भउ हुयो त थाणे में मतां तव्हांखे तकलीफ़ अचे मुंहिंजा भाइरो हाणे वक़्तु अची वियो आहे लाल खान ऐं उन जे पुटनि खे हिन धरतीअ तां ख़तम कर असां इन नेक कम में तोसां गॾु आहियूं लाल खान वारनि ज़ुल्म कया आहिनि असां ग़रीबनि जे मथां हादन तव्हां सां ऐं असां सां वॾेरे वॾो ज़ुल्म कयो आहे हाणे वक़्तु अची वियो आहे पलांद करण जो असांजे हथनि में हथियार बि आहिनि दिलेर इन हथियार जूं सभु गोलियूं दुश्मन जे सीने में हणंदासीं हाणे सभु गॾिजी कयूं था दमादम मस्त कलंदर पोइ जेको थियो ॾिठो वेंदो कसम आहे बेटा घोट जो कलंदर लाल जो दुश्मननि खे रत में लाल कंदासीं कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदा दोस्त दिलेरा सां कसम खणी निकितऊं जेसिताईं लाल खान जो नसुल ख़त्म कोन कंदासीं तेसिताईं सुख जो साह कोन खणंदासीं असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हांजी वॾी महिरबानी जॾहिं असां गॾिजी हिकु थींदासीं न हूअं बि चवंदा आहिनि न ॿ त 12 सभु गॾिजी लाल खान ते हमलो था कयूं सम्झव तव्हां हिन पासे ॾियो असां हिन पासे ॾियो जल्दी कयो ध्यानु रखियो अचो मतलब तो तव्हां पाण अची मौत जे मुंह में बीठा हो लाल खान मां मौत जे मुंह में न हो बल्कि मौत बणजी तो जे साम्हूं आयो या साम्हूं वेरो ता सभिनी खे गॾु ई मारींदासीं असां त तव्हांखे आसमान ते पिया ॻोल्हियूं पर तव्हां ज़मीन ते मिली विया आहियो ॼट जा पुट
तरफ नजर फेराए हेड़ो हाथ न वरा थी हेड़ो मोया साथ बिन्ही खा केतरा तो भजे हादन पाजे दुश्मन के तड़फाए मारी दो आहे ऐं ॾिसण वारा चवंदा आहिनि त हादन हद करे छॾी लाल खान तो का हिक ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं शहज़ोर तू अॼु असां खां कोन बचंदे लाल खान यो शाग जी गोली का कोन बचंदे लाल खान मीराल एड़ो मौत ॾींदो जो कबर में भी शिरक भरींदे जेको गरीब जे मथां ज़ुल्म कंदो उन जो हशर ईअं ई थींदो अॼु तो जा दुश्मन आए मुंहिंजा दुश्मन सब खत्म थी विया अॼु खां पोइ को बि ज़ालिम हिन ॻोठ में कंहिंजे मथां ज़ुल्म कोन कंदो ज़ालिम ऐं ज़ुल्म जो आख़िरी अंजाम इहो ई थींदो आहे काश जो तव्हांखे त ज़ुल्म न कयो हा अॼु तव्हां सां बि ईअं न थिए हा धाड़ेल ही न पर तव्हां आहियो तव्हां हिन मारवाड़नि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे दिलेर तव्हां कानून इंसाफ़ ज़रूरु कंदो मां तव्हां सां हर हाल में गॾु आहियां